खुश्क खल ऐं वार छणण हिकु आम मसइलो आहे जेको घणनि माण्हुनि खे परेशान करे थो। हिन जा केतिरा ई सबब हूंदा आहिनि जिन मां कुझु ॼाणण घुर्जनि। विटामिन डी खल ऐं वारनि जी सिहत लाइ ज़रूरी हूंदो आहे। जेकॾहिं अव्हां खे विटामिन डी जी खोट थिए थी त अव्हां जी खल खुश्क, हॾियूं कमज़ोर, मूड ख़राब, जिस्म में थकावट, ज़ख़्म देर सां ठीक थियण ऐं वार छणण जा मसइला थी सघनि था। विटामिन डी जी खोट खे रोकण लाइ अव्हां खे उस में रोज़ घटि में घटि 10 खां 30 मिंट वेहण घुर्जे। इन खां सवाइ अव्हां खे विटामिन डी जा कैप्सूल बि इस्तेमाल करण घुर्जनि, पर इन लाइ डॉक्टर सां सलाह करण घुर्जे। खुश्क माहौल खल ऐं वारनि खे खुश्क करण जो हिकु वॾो सबब आहे। खुश्क मौसम, गरम पाणी, क्लोरीन वारियूं ढंढूं या बनी ॿारे जहिड़ा पोरिया खल में घिम खे बुखार बणाए खुश्क करे सघनि था। खुश्क माहौल खां बचण लाइ अव्हां खे खल खे नरम कंदड़ क्रीमूं, लोशन या तेल जो इस्तेमाल करण घुर्जे ऐं घटि में घटि ॾींहं में रोज़ 8 गिलास पाणी पीअण घुर्जे। कुझु खल जूं बीमारियूं बि खुश्क खल ऐं वार छणण जो सबब बणजंदियूं आहिनि। मिसाल तौर डर्मेटाइटिस, एक्ज़ीमा, सोरियासिस या शुगर खल खे खुश्क, खहरो ऐं सुॼाए सघनि थियूं। इन्हनि बीमारियुनि जो इलाज करण लाइ अव्हां खे पंहिंजनि डॉक्टरनि सां सलाह करण घुर्जे। इन्हनि बीमारियुनि खे रोकण लाइ अव्हां खे पंहिंजी खल खे साफ़ रखण, खल खे नरम कंदड़ शयुनि जो इस्तेमाल करण घुर्जे। अहिड़ियुनि शयुनि खां बचण जी कोशिश करण घुर्जे जेके खल खे नुक़सान ॾेई सघनि थियूं।